नाज़रीन, भारतीय अदालत जम्मू ऐं कश्मीर लिबरेशन फ्रंट जे चेयरमैन यासीन मलिक मथां कूड़ो बहितान मड़े खेसि 2 भेरा उमिरि क़ैद ऐं 10 लख रुपयनि जे ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। भारतीय अदालत जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट जे चेयरमैन यासीन मलिक मथां कूड़ो बहितान मड़े खेसि 2 भेरा उमिरि क़ैद ऐं 10 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। नई दिल्लीअ जे बदनाम तिहाड़ जेल में गैर क़ानूनी तौर नज़रबंद जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट जे चेयरमैन मोहम्मद यासीन मलिक खे भारतीय अदालत दहशतगर्दनि जी सहूलतकारी करण जो बेबुनियाद इल्ज़ाम मड़े उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई। यासीन मलिक खे मार्च 2019 में पब्लिक सेफ्टी एक्ट तहत क़ैद कयो वियो हो ऐं अॻे महीने भारत जे जांच कंदड़ इदारे नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी 2 वरह पुराणी दहशतगर्दी ऐं अलहदगी पसंदीअ जे लाइ फंडिंग जे हिक केस में कारे कानून टाडा तहत यासीन मलिक खे गिरफ़्तार कयो हो। यासीन मलिक ते मुख़्तलिफ़ भारतीय हुकूमतुनि जा कूड़नि केसनि जी फ़हरिस्त तमामु डिघी आहे, पर उहे भारतीय फोर्सिस जूं कोशिशूं यासीन मलिक जे कश्मीर जी आज़ादीअ लाइ जिदोजहद खे रोके न सघियूं। यासीन मलिक ते 1990 में भारतीय हवाई फोर्स जे 4 ऑफिसरनि खे क़त्ल करण जो कूड़ो इल्ज़ाम बि मढ़ियो वियो हो, पर 1995 में हुन केस में जम्मू कश्मीर जी हाई कोर्ट स्टे ऑर्डर जारी कयो हो, जंहिंखे अप्रैल 2019 में हिन अदालत ख़त्म करे छॾियो हो। भारतीय अदालत यासीन मलिक ते 1989 में वालार कश्मीर जे अॻूणे वॾे वज़ीर मुफ्ती मोहम्मद सईद जी धीउ रबिया सईद खे अगवा करण जी रिथाबंदी करण जो इल्ज़ाम बि मढ़ियो हो। अदालत में इल्ज़ामनि खे रद्द कंदे बहादुर कश्मीरी अॻवान यासीन मलिक चयो त हू ख़ैरात न घुरंदो, जेका सज़ा ॾियणी आहे भली ॾियो, पर संदसि कुझु सुवालनि जा जवाब ॾियो। यासीन मलिक अदालत खां पुछियो त जेकॾहिं हू दहशतगर्द आहे त पोइ भारत जा 7 वज़ीर आज़म साणसि मिलण छो ईंदा रहिया? अटल बिहारी वाजपेयी जे दौर में खेसि पासपोर्ट छो जारी कयो वियो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ भारतीय अदालत जे फ़ैसिले जी मज़म्मत कंदे चयो आहे त अॼु भारतीय जमहूरियत उन जे निज़ाम लाइ कारो ॾींहुं आहे। भारत यासीन मलिक खे जिस्मानी तौर ते क़ैद करे सघे थो, पर उन आज़ादीअ जे तसवर खे क़ैद नथो करे सघे जंहिंजी यासीन मलिक अलामत आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि यासीन मलिक खे कूड़े केस में सज़ा ॾियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार यासीन मलिक खे भारतीय अदालत पारां सज़ा ॾियण जी मज़म्मत कंदे चयो आहे त भारत ताक़त जे ज़रिए कश्मीरी अवाम जे आवाज़ खे दॿाए नथो सघे। ॿिए तरफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां बि यासीन मलिक खे भारतीय अदालत मां कूड़े केस में सज़ा ॾियण जी मज़म्मत कई वई आहे।